छो त तव्हांजी असेंबलियूं हुकूमतूं मुल्क जो निज़ाम धांधली ऐं बदमाशी ते ॿधल आहे उहो इंसाफ़ ख़ाली ही असेंबलियूं ऐं कानून ऐं रूल ऑफ लॉ कानून जी हुक्मरानी हुजे हा त ही मासूम जेके शहीद आहिनि हिननि जा लाश पिया आहिनि कातिलनि खे ॿधण लाइ पुलिस ऐं मुल्क जो निज़ाम मफ़लूज आहे जनरल कियानी खां वठी मौजूदा जनरलनि जी रिजीम सिंध जे मथां ही डाइण वेहारी आहे ऐं डाइण ऐं डाइणनि जे हवाले सिंध आहे जे पुलिस मूंखे ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी जे राति जो घरनि मां गिरफ़्तार करे थी हे जेके वारिस चवनि था त हे कातिल ॿधो ऐं लाश पिया आहिनि कातिल नथा ॿधो इन करे त असां इंसाफ़ जी ॻाल्हि कयूं था असांखे राति जो घरनि मां खणी गिरफ़्तार कयो था जेके जिन जे मथां बदमाशी ऐं ॾोह दाख़िल आहिनि ऐं मालिक चवनि वारिस चवनि त लाश रखी FIR कजो सिंध एतिरी ज़ुल्म ऐं ॾाढ जो शिकार आहे त हिकु फर्स्ट रिपोर्ट जे लाइ असांखे लाश रखणा था पवनि अहिड़ा लाश जेके लाश भंडनि जा खणी रखिया हुआसीं नवाब वली मोहम्मद अहिड़ा लाश जेके माड़ी जलबाणी जे शहीदनि जा खणी रखिया हुआसीं नेशनल हाईवे ते सकरंड में असांजे लाइ FIR इंसाफ़ त नथा ॾियो हुते ज़रदारनि खे नवाब वली मोहम्मद मां बरी कयो हुते माड़ी जलबाणी मां सरकारी दरिंदा बरी कयो तव्हां FIR कटियो निज़ाम त कोन्हे ॾाढा पर पोइ वरी हे दरिंदा सांगड़ जा बि तव्हां बरी कजो मां त ख़राज थो पेश कयां पीर साहब पगारे खे जॾहिं बोड आई सिंध वासियो मां साईं GMC जो पैरोकार हा साईं GMC जा पैरोकार साईं GMC जा पैरोकार जीअं सूर्य बादशाह जा पैरोकार गोलनि ऐं फाहिनि जो पख पिया बणजनि अॼु वरी साईं GMC जा सूर्य बादशाह जा पैरोकार मैदान ते बीठा आहिनि त सिंध में गुंडाराज ही गुंडाराज ही जॾहिं बोड हुई तॾहिं पीर ॻोठ जो दस्तरखान खुलियल हो मां राति इहो ॾिसंदो पिया 3 बजे जे हिते पहुतो हुउमि राति जो त हिते हुर जमात जा माण्हू पंहिंजे भाउरनि लाइ मानियूं खणी आया ही हुर जमात या सरवरी जमात जो न ही 6 करोड़ सिंधियुनि जे वतन जो सवाल आहे त बदमाशी जो राज तो पिंडी ख़तम करे असां इंसाफ़ सां पंहिंजे वतन में ज़िंदा रहण चाहियूं असांखे इंसाफ़ खुशहाली सां पंहिंजे वतन ते ज़िंदा रहण तव्हां असांजे मथां आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी जो गुंडाराज मिले असांखे पंहिंजे धरती पंहिंजे ॻोठनि पंहिंजे शहरनि पंहिंजे घरनि में ज़िंदा रहण नथा ॾियो असांजी ज़िंदगी ऐं वजूद ख़तरे में विझी छॾियो अथव पीपल्स पार्टी खे विहारे लतीफ़ सरकार चयो आहे त 2 तरारनि जाइ नाहे हिक म्याण में जे पीपल्स पार्टी ज़िंदा रहंदी त पोइ चोटियारे वांगुरु हीअं शहीदनि जा लाश असांजे बच्चनि जा रोडनि ते पिया पीपल्स पार्टी सिंध ऐं सिंधियुनि जे तबाहीअ जो नालो आहे को गैरतमंद वेठो आहे त हुनखे अपील कयां थो त ज़रदारी जे पेरनि में न वेह सिंध जो पुट थिए अॼु शहीदनि जे लाशनि तरफ़ मुंहुं करे सिंध वासियुनि खे सांगड़ जे इर्द गिर्द बम्बार्डमेंट थियूं सांगड़ अंग्रेज साम्राज्य खे टोटा चबाया हुर जमायत सरवरी जमायत पर मां तव्हांखे सिंध जमायत चवां थो छो त सूर्य बादशाह चयो हो वतन या कफन वतन वतन सिंध आहे त सिंध वतन ते जेको ज़ुल्म जो निज़ाम आहे इन जे ख़िलाफ़ जेको आवाज़ उथियो आहे इहो आवाज़ तेसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं ज़ुल्म जी कारी राति ख़तम न थींदी सॼी सिंध खे अपील कंदुसि रोडनि ते निकिरो एहतजाज कयो त चोटियारे ऐं सांगड़ जे शहीदनि जा कातिल कानून जे कटहड़े में अचनि
डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ऐं हाई कोर्ट बार जे वकीलनि खे अपील कंदुसि त बार में एहतजाज कयो ऐं करारदादू पास कयो त सिंध में गुंडा राज खत्म थे ऐं सांगड़ जे शहीदनि सां इंसाफ लाइ जेके वारस चवनि था FIR थे ऐं कातिल कानून जे कटहरे में सिंध जो तो मुतालबो ही हिकिड़ो आहे ही इंसानियत जो मुतालबो आहे त सिंध में कानून जी हुक्मरानी बहाल कर सिंध में कानून जी हुक्मरानी कोन्हे असां ही तव्हां ॾिसो पिया त असां जंग वतन जी करण लाइ कैनालनि जे ख़िलाफ़ रोडनि ते निकिता आहियूं त धाड़ेल ऐं गुंडागर्दी ऐं कब्ज़ुनि ज़मीनुनि ते कब्ज़ा वधिया आहिनि त जीअं सिंध जा माण्हू दरिया बचाइण जे बदिरां पंहिंजे घरनि में ख़ौफ़ हज़ारनि ही ख़ौफ़ ऐं दहशत जो वाक़ियो जेको चोटियारी में थियो धाड़ेलनि जा वाक़िया थिया आहिनि ऐं हुते दहशतगर्द अहमल वली कराचीअ में अचे उहो थो चए त कराची पठाणनि जी आहे का माई पंहिंजे ॻोठो निकिती आहे उहा चई त कराची असांजी आहे सिंध जे इंच इंच जा वारस सिंधी आहिनि असांजी जदोजहद जेका दरिया बचाइण जी हली आहे 6 करोड़ माण्हुनि जे तहफ़ुज़ जी जदोजहद हली आहे उन जदोजहद खे हेॾे होॾे पिया कनि त माण्हू उन तरफ़ तवजो हटाइनि अॼु तवजो शहीदनि जे तरफ़ सिंध जो सॼो तवजो मरकूज़ आहे त हिननि शहीदनि सां इंसाफ़ थी पर सिंध पंहिंजे बका सिंध पंहिंजे वजूद सिंधी पंहिंजे हक़े हाक़ियत सिंधी पंहिंजे दरिया सिंधी पंहिंजे ज़मीनुनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ जदोजहद कंदा असां शहीदनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ ऐं हिते अचो जेका असांजी शौदा कमेटी ऐं यकजहती कमेटी ठही आहे शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं ऐं तव्हां सांगड़ वासियुनि खे शहीदनि जे वारसनि खे तव्हांखे ज़मीनूं ॾियनि था तव्हांखे चवनि था ज़मीन खणो ज़मीन त असां ज़रदारी जे न निड़ीअ ते लत ॾेई असां भंडनि खे वठी ॾिनी तव्हांखे यादि हूंदो जॾहिं हे ॻाढ़े झंडे वारा मां ऐं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब जॾहिं सकरट में वेठा हुआसीं तॾहिं बि असां मालिकनि खे FIR ऐं उहो इंसाफ़ त वठी ॾिनो होसीं पर मालिक ठही विया असां था चऊं त कब्रूं कॾहिं कब्रूं इंसाफ़ जो मुतालबो कयूं तंहिं करे हिननि शहीदनि जा वारसो हिननि शहीदनि सां इंसाफ़ कजो मतां जे कब्रुनि ते वञो त कंधु झुकियल हुजे वेठा रहो दुनिया ॾिसे पई सॼी दुनिया ॾिसे पई त पाकिस्तान में सिंधियुनि सां छा थो थिए दुनिया ॾिसे पई वेठा हुजो इंसाफ़ मिलंदो बनियूं बि मिलंदव गुंडा कानून जे कटहरे में बि ईंदा छो त वछ कुॾंदी किले यार तव्हां वेठा हो त सॼी सिंध तव्हां सां वेठी आहे असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हांजूं महिरबानियूं महिरबानियूं महिरबानी मुंहिंजा वॾा भाउ जेको सिंध जे हर इशू ते हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे अदा रियाज़ मुंहिंजा भाइरो मां पंहिंजे सिंध जे हक़ीक़ी वारसुनि जेके अॼु हिते कई आया आहिनि उन्हनि खां जिन जा नुमाइंदा आया आहिनि ऐं अचण जी उमेद आहे उन्हनि खां बि तव्हांजी तवसत सां ऐं हिननि शहीदनि हे शहीद जो बचड़ो हे साम्हूं तव्हांजे वेठो आहे हे 4 ॾींहंनि खां वठी पंहिंजे पीउ जी लाश रखी तव्हांजे साम्हूं पंहिंजे मरहूम पीउ लाइ तव्हांजी तवसत सां हिन रियासत ऐं रियासती इदारनि खां पंहिंजे पीउ जे लाइ इंसाफ़ पियो घुरे हे मासूम बचड़ो जेको तव्हांजे साम्हूं वेठो आहे जेॾी महिल राति जो रड़ियूं थो करे यकीन कयो असां चऊं था अलाए हुक्मरान कहिड़ा बेस थी विया आहिनि मुंहिंजा दोस्तो
मां अपील कंदुसि जसकम जे मरकजी अगवान साईं डॉक्टर नियाज़ कालाणी साहब खां साईं मुंहिंजो वॾो भाउ इमदाद पुनल सारियो इमदाद चांडियो साहब खां रियाज़ चांडियो साहब खां साईं ज़ैन अली शाह सीयूपी जे सरबराह खां वारसन जी तवसत सां तो आयाऊं पंहिंजे क़ाइद आला हज़रत पीर साहब पर रिक्वेस्ट कंदुसि तव्हांजी तवसत सां पीर सदुद्दीन शाह यूनुस बाबा खां बि गुज़ारिश कंदुसि त अॼु चौथो ॾींहुं थी वियो आहे हे वारस अपील था कनि तव्हां सभिनी अॻवाननि खां तिनी एहतजाज जो जेकॾहिं असांखे इंसाफ़ नथो मिले त इन एहतजाज जो दायरा इख्तियार पूरी सिंध में वधायो वञे तव्हां सिंध जे सियासी शऊर जा सरबराह आहियो अॻवान आहियो तव्हांखे इन्हनि वारसनि जी अपील आहे त महिरबानी करे जेको इन्हनि जी बुनियादी हक़ आहे 4 ॾींहनि खां वठी इन्हनि खे न पियो ॾियारियो वञे उन जे लाइ तव्हांखे अपील थी कजे त का हिकमत अमली ठाहे पूरी सिंध में इन जे लाइ का अमली जदोजहद कई वञे मां साईं डॉक्टर साईं रियाज़ चांडियो साहब के गुजारिश कंदुसि त इन ते थोरो गौर फिक्र करे ऐं ॻाल्हाए वकार जट साहब ऐं असांजी जेका जदोजहद जी कमेटी आहे डॉक्टर नियाज़ कालाणी साहब ऐं असां वेही रहो महिरबानी करे वेही रहो जेकॾहिं वाकई शहीदनि खे हक़ ॾियारण लाइ हिते आया हो वेही रहो महिरबानी करे भाउ जीए सिंध महाज जे सरबराह साईं मुझे वॾे भाउ रियाज़ चांडियो साहब के गुजारिश कंदुसि तो जी मूं अॻे विसरी वियुसि STP जे सरबराह डॉक्टर कादर मंगसी साईं अयाज़ लतीफ़ पल्लेजो जीए सिंध क़ौमी महाज जे सरवान डॉक्टर नियाज़ कालाणी के गुजारिश कंदुसि त हिननि बेवस बणियल इंसाफ जी मुंतज़र जी मालकी कयो ऐं का हिकमत अमली ठाहियो त इन्हनि खे इन्हनि जो बुनियादी हक़ मिले साईं रियाज़ चांडियो साहब शहीदनि जा वारसो ऐं असांजी सांगड़ जे शहीदनि जी जदोजहद ऐं यकजहती कमेटी जा मेंबरू भाउरो अस्सलाम वालेकुम अर्ज़ ही आहे त असां यकजहती कमेटी ऐं शहीदनि जे वारसनि खे इहो ॿुधायूं था त डॉक्टर नियाज़ कालाणी साहब
मां सुभाणे ॿियनि कॉम्प्रेस जमायतुनि सां बि अॼु खां वठी राब्तो कयूं था। सुभाणे हैदराबाद में मीटिंग भी कंदासीं ऐं प्रेस कॉन्फ्रेंस करे चोटियारे जे शहीदनि के इंसाफ़ जे लाइ सिंध में आम हड़ताल जो ऐलान कंदासीं। सॼी सिंध एहतजाज कंदी, शटर डाउन कंदासीं, आम हड़ताल थींदी त चोटियारे जे शहीदनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो ऐं वारसनि जे चवण मूजिब FIR कटियो। सुभाणे उते इजलास करे ऐं ऐलान कंदासीं ऐं ॿियनि कॉम्प्रेस पार्टियुनि ऐं सियासी धुरनि पीर साईं सां GDA जे क़यादत सां उन्हनि सां बि ॻाल्हाए मशावरत करे इहो असां फ़ैसिलो कंदासीं त सिंध में आम हड़ताल थी। ऐं ख़ुदि सरवरी जमायत साईं सरवरी जमायत जे रूहानी पेशवा सां बि उन सां बि राब्तो कंदुसि, उन्ही खे बि अर्ज़ु कंदासीं त हिन गॾियल हड़ताल में उहो सिंध गॾियल पैगाम ॾे त सिंध में ऊंदाही ऐं कारी रात क़बूल न आहे, ज़रदारी जी गुंडाराज ऐं दहशतगर्दी क़बूल न आहे। महिरबानी साईं रियाज़ चांडियो साहब। हबीब किधर? दोस्तन के गुजारिश है तो मुनज़म तरीके से वेंदा वञो। पंहिंजो ही एहतिजाज धरणो आहे, पाण इन धरणे में वेठा आहियूं। सवेर खां इहा ई ॻाल्हि ते इन धरणे जा धणी पाण आहियूं। सरापा एहतिजाज बणियल आहियूं। ॾींहुं हुजे राति हुजे, अॼु चौथों ॾींहुं बि गुज़री वियो, चौथों ॾींहुं बि गुज़री चुको, पर इंसाफ़ अञा ताईं इंसाफ़ जी का उमेद नज़र नथी अचे। पाण साबित कदम रहंदासीं तॾहिं ई पाण मंज़िल माणे सघंदासीं, तॾहिं ई केस दाख़िल थींदो ऐं तॾहिं ई जवाबदारनि खिलाफ़ का कार्रवाई थी सघंदी। हाणे गुज़ारिश